अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां लियसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी। कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छापाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। किस्त 44। चूंड शाइरी तख़लीक़। छो त हयाती हिकिड़ो भेरो, पहिरियों भेरो पोयूं भेरो, मौत खणे थो सभ जो पेरो। हिन खां अॻु न हयाती हुई का, हिन खां पोइ न मिलंदी ॿी का। चिट परावा की न वणनि, पंहिंजी लोई लाख रती। सभु कंहिं सोरियो चांदी मूं त खईं आ प्रीत पती। हेखल चंड उबालो आहे, सूहे तारनि मंझि कती। सुबुह शफ़क़ जे चखिया ते चढ़ी सड़ी वई राति सुती। तुंहिंजी मद खपी वेई, मुंहिंजी उञ अञा न खुटी। तूं जे चुप थी वई तनवीर, त को बि न शहर ॿुधाईंदो। दिलि वारनि जे दर्दमंदनि जी महफ़िल केरु मचाईंदो। पोयाड़ीअ जे पाछनि में सोनहरी रंग मिलाईंदो। वाह किनारे लहंदड़ सिज खचनि मां, वाह किनारे लहंदड़ सिज खजनि मां लिया पाईंदो। देश जी आज़ादीअ जे ख़ातिर हर को सिर सहाईंदो। हर को थींदो ॻाढ़ो घोट ऐं रत जी मेहंदी लाहींदो। सारी दुनिया माठ थी वेंदी, मौत जी ख़ामोशी हूंदी। शाइरी ईंदो ईंदो वाक वॾी दुनिया खे सच सुणाईंदो। ओ गुल, ओ नाज़ुक गुल, मूंखे तुंहिंजी सुगंध जो आ सौगंध। तुंहिंजे ख़ातिर रहंदुसि दामन कंडनि सां अटकाईंदो। तुंहिंजे आम्हूं साम्हूं हूंदे वक़्तु ईअं गुज़री वेंदो। राति खुटी वेंदी पर कोई ॻाल्हियूं की न खुटाईंदो। तुंहिंजे शहर में तुंहिंजो नाम वठण बि आहे ॾोह वॾो। पोइ बि को दिलि वारो कीअं कंहिंखां तुंहिंजो पंधु पुछाईंदो। सारो ॻोठ घिरजी वियो आहे, सारी ख़ल्क सुती पई आहे, मुंहिंजी निंड फिटी पई आहे। ॿियो को जागे या न तॾहिं बि मुंहिंजी अखि खुली पई आहे, मुंहिंजी निंड फिटी पई आहे। मुल्क समूरो माठो पाणी ऐं मुंहिंजो मन लहरूं लोॾा। ॾीआ विसाए सभु सुम्ही पिया, मुंहिंजी अखि खुली पई आहे, मुंहिंजी निंड फिटी पई आहे। हर खुड़के ते दिलि थी तड़के, हर खुड़के ते दिलि थी तड़के, हर आवाज़ ते कन लायां थो। तोड़े अकेलो ॾीओ आहियां, पोइ बि जोति जली पई आहे, मुंहिंजी निंड फिटी पई आहे। लाॻी ते ओ जागे खां अखिड़ियुनि में आयूं ॻाढ़ियूं ॾोरियूं। रंग शफ़क़ जो ॼण निखरी पियो, ॼण का बाख फुटी पई आहे, मुंहिंजी निंड फिटी पई आहे। हाणे साज़ खणा मां ॻायां, ॻोरियल ॻोठ जी निंड फिटायां। जीअं मां पाण थो जाॻां, तीअं मां सारे देश खे थो जाॻायां। अखिड़ियूं कीअं अड़ियूं, सारो लोक लताड़े आयूं, तोॾे कीअं लड़ियूं, अखिड़ियूं कीअं अड़ियूं। कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं मुंहिंजे ॻोढ़नि साण ॻड़ियूं, अखिड़ियूं कीअं अड़ियूं। साह सयाऊं सन्यो करायूं, साह सयाऊं सन्यूं करायूं, ॼण त कमनि त छड़ियूं, अखिड़ियूं कीअं अड़ियूं। से जाम दरी बेनिज़ाम अल्लाह अल्लाह, से जामा दरी बानिज़ाम अल्लाह अल्लाह, सोन में ख़ुद जो मक़ाम अल्लाह अल्लाह। सा तशनाए में कश रहियो तशना सागर, निजी महकदे जो निज़ाम अल्लाह अल्लाह। सन भी कयो चाक दामन चमन में, से तुंहिंजी फिगा ज़ेरे दाम अल्लाह अल्लाह। हुन जे खून अरमान जी सुर्खी शफ़क़ ते, हुन जी ज़िंदगीअ जी सा शाम अल्लाह अल्लाह। मुसलसल ही नाकामियूं तो बि तुंहिंजी कावश ना तमाम अल्लाह अल्लाह। बती बेख़ुदी थिए ख़ुदीअ ते मुसलत, तनवीर अहिड़ो मक़ाम अल्लाह अल्लाह। सितम अहिड़ो किथे चरख़ नीलगूं न ॾिठो, थियो दिलि जो खून मगर दिलि जो खून मूं न ॾिठो। ॾिसी हा लाल तूं शबनम जो रंग ऐं हमदम, चङो थियो जो गुलनि मुंहिंजो अश्के खून न ॾिठो। मां पंहिंजी चाके गिरेबां खां बेख़बर ई रहियुसि, जुनू जे दौर में मूं हासिल जुनू न ॾिठो। बवक़्ते जलवागरी मुंहिंजो होश उॾामी वियो, निगाह न जलवो ॾिठो, बदनसीब मूं न ॾिठो। तूं आहीं बज़्मे जहां में त सभिनी तोखे ॾिठो,
ख़ुदि ॾिठो ऐं जुनू जुनू न ॾिठो। तसवरात जी दुनिया बि कहिड़ी दुनिया हुई, ॾिठमि थे तोखे मुक़ाबिल जे तोखे मूं न ॾिठो। रफ़ीक पंहिंजो जहान हिकु अलॻि जहान आहे, कॾहिं ख़ुदि न ॾिठो जो कॾहिं जुनू न ॾिठो। जुनू खां दूर थी तनवीर बि ख़ुदि जो जहान ॾिठो त ख़ूब मगर अहिड़ो पुरसुकून न ॾिठो। की न सॾाईंदी कॾहिं का कांइर जी माउ, पुट ते ईंदुसि ताव उली वेंदी लोक में। विढ़नि ऐं वेहनि आऊं घोरी तन तां, वेही मोरचनि मां ठाठा ठक ठक कनि, दुश्मन खे बेदर्द थी मारिन ऐं मुरकनि, मुंहिंजूं अखियूं ठरनि जे आऊं ॾिसां तन खे। जेल में गोलियुनि जो पटो कुल्हे ते बंदूक, अखियूं टांडनि जीअं ॿरनि ऐं मोह लाल सॼो, मुंहिंजो पिरी उहो सवलो सुञाण सभल। सिंध त सुखी थिए आऊं ॾुहागिणी ई चङी, न्याणियूं सियाणियूं तन जो वंगो वार न थिए, न्याणियूं सियाणियूं तन जो विंगो वार न थिए, मुंहिंजो नंढड़ो पुट जो थी आज़ाद जिए, ॾोलाओ जो ॾेह ते उहो शाल लहे, मुंहिंजो कांध मरे मारे मोलियुनि जो हज़ार। मखण जो चाणू आहे मुंहिंजो सुपरी, दुश्मन जे लाइ आहे पर हीरे जो दाणू, कॾहिं न थिए साणू हथ विड़े जो वेड़ में। स्टेन गन खणी वर्दीअ में आयो आ कूड़, सचा सच धणी हथे ख़ाली भी सघा। ठोड़ीअ वारे वाक़िए ते। वेरी थियो केरी असां साड़ियो मच में, ढरो थियो ढुरकी पियो ऐं थी पियो ढेरी, जीअं खाए फेरी पखी किरी बंदूक सां। हीअ वारीअ जो कोट ऐं हूअ मखण जी माड़ी, भुरंदा ईअं जीअं टही वञे ताड़ीअ सां आड़ी, ॾीए उमाड़ी साड़ियो झूने कूड़ खे। लिकी ऐं लड़ो लड़ी ऐं लिकी वञो, सभु कंहिंसां साणे आ कोई नाहे छड़ो, उहो कोट कड़ो बाक़ी थोरा ॾींहं आ। लिकी वार कयो वार करे वञूं लिकी, हुन ते कहर कयो कहल न वेरीअ ते रवा। वेरीअ साण विड़ी आयो जंहिंजो कांधो आ, सावनी गुल गुलाब जीअं आहे पई टिड़ी, सरतियूं सभु मिड़ी ॾियनि मुबारक उनखे। वेरियुनि खे मारे जेको मुर्की आयो, सरतियुनि साथारी मुर्की तंहिंजी माउ थी। भाॼोकड़ जी भेण वेठी रोए कुंड में, मुड़ी करे सरतियूं वेठियूं ॾियनिसि वेण, थी निवड़ाए नेण अखियूं खणे की न की। केॾारो जे मारग मंझि मुआ तन जो ताले छा पुछो, वारीअ मंझि कंवल ॼण ऊंदहि मंझि ॾिया, ॿ करे ॿरिया झरकी सारो देस वियो। मुआ जे मारग तन जो ताले छा पुछो, रेटो तन जे रत सां आज़ादीअ जो दग, जोत सदा जगमग झुकी थिए की न की। मरन मारग मंझि गोलियुनि सां परुण जसो, मरन मारग मंझि गोलियुनि सां परण जुशो, न का दाह न कूका न का कंझो कंझ, गोलियूं सीने मंझि तब नारा हणनि नीअ जा। वाढाड़ू की मुंहिं नाहे कंझो कंझ, हिते सुबुह संझ नारा लॻनि नीअ जा। हा वेरीअ खां वेर वठिणो आहे जल्द में, संझा थींदी थी वञे विझबी हाणे न देर, मतां थिए अवेर पेर न वेरीअ जो लभे। लबनि ते हिकु सुकूत आहे, ज़ुबान ते ख़ामोशी आहे, निहायत मुख़्तसर दोस्त मुंहिंजी ज़िंदगी आहे। जहाने दिल ते तारी थी वई जे बेख़ुदी आहे, न को ॿी ज़ीस्त जी ॻोल्हा उहा ई ज़िंदगी आहे। नासिल ज़ीस्त में ऐं दोस्त मूंखे ज़िंदगी आहे, मूं अक्सर ज़िंदगीअ में ज़िंदगी हैरान ॾिठी आहे। रफ़ू चाके ग़रीबां खे करण बेसाख्ता वेठुसि, जुनू में ॿारहा अहिड़ी बि हालत मुंहिंजी थी आहे। ॾिसनि हैरत छो था मूंखे ही उहा जहान ऐं दोस्त, मुंहिंजी दीवानगीअ में छा निहा का दिलकशी आहे। जिते मूं फ़र्क़ बर्बादीअ मां पंहिंजे जान ते खेॾी, उते हैरत सां मूंखे ज़िंदगी ॾिसंदी रही आहे। वञा थो ॿारहा बेख़ुद थी दुनिया ए ख़ुदीअ में दोस्त, ख़ुदी ॿियो कुझु न आहे पर फ़क़ति हिकु बेख़ुदी आहे। उन ई ग़म खां किनारा कश थियण लाइ थो चवीं ऐं दोस्त, रही जंहिंसां मुंहिंजी उमिरि भर वाबस्तगी आहे।
ग़मे दुनिया ऐं फ़िक्रे रोज़गार आहे मिलियो मूंखे जुनू बदिरां ख़ुर्द खे राज़दान दिलि बनाइण में। विस थी एतिरो मुश्किल पसंदि अॼु मुश्किलनि में जो अचे थो लुत्फ़ हरासान खे मुश्किल बनाइण में। उहो आहियां शिकस्ता पा मिले थो लुत्फ़ दिलि जंहिंखे हिते मंज़िल बनाइण में हुते मंज़िल बनाइण में। जमूद अश्क ऐं ज़ब्ते फ़िगा बि कम अची वेंदा कॾहिं तूफ़ान आणण में कॾहिं साहिल बनाइण में। ए कातिल खून आशिक सां भरियल दामन संभाले रख ही कम ईंदुई कॾहिं रंगीन ये महफ़िल बनाइण में। कुसूर मौत जो वियो ज़ीस्त में थी मशग़ूलो आहे लॻी वियो हाणे खां मां आहियां मुस्तक़बिल बनाइण में। दिलि वीरान में अॼु तस्वीर तुंहिंजी थो ॾिसां ए दोस्त मिलियो छा तोखे वीराने अंदरि महफ़िल बनाइण में। जे योम ईद में ॾिसंदुसि तरश्के माहे कामिल खे मज़ो आहे महीनो खे मैं कामिल बनाइण में। जॾहिं बि राहरू कुझु बेनियाज़ रहबरां ॾिसबा नयूं के मंज़िलूं ॾिसबियूं नवां के कारवां ॾिसबा। जे इंसाननि जा सजदा बेनियाज़ आस्तान ॾिसबा मकान में ला मकान ऐं ला मकान में कुझु मकान ॾिसबा। उहो अरमान त रहंदो ख़ाक थी विया मुंहिंजा सभु अरमान ए बिजली आशियाने जा अगरि बाक़ी निशान ॾिसबा। हींअर के मुर्दा दिलि हस्तीअ जो अफ़सानूं था दोहराइनि हींअर दुनिया में बसि उनवान ई ज़ेबे दास्तान ॾिसबा। जुनून ऐं मुंहिंजी हालत कहिड़ी थिए थी कुझु ख़बर नाहे उहे मंज़र बि ॾिसबा पर बचश्मे दीगरां ॾिसबा। निहारे अबर मां हर हर निगहबानी कंदी बिजली घणा ई आशियां परवरदा बरके तपां ॾिसबा। हिते इंसानियत जो खून इंसाननि हथां थो थिए कम कहिड़ा अञा तनवीर ज़ेरे आसमां ॾिसबा। जंज़रो अज़म अमल मुंहिंजे दोस्तनि में हुजे न मुमकिन आहे सितम पोइ को ज़मन में हुजे। छॾे न पंहिंजे नशे मन खे आह सां साड़े ख़िज़ां जे वक़्तु न बुलबुल कॾहिं चमन में हुजे। रहण ॾे दस्ते जुनू तार हिकिड़ी दामन में बयादगारे जुनू कुझु त पैरहन में हुजे। सड़ी वियो जंहिंजो नशे मन बराबरि आहे तंहिं लाइ चमन खां दूर हुजे या कॾहिं चमन में हुजे। थिए सितारो या बरसात या थिए शबनम भली इश्क सदम गर्दिशे कोहन में हुजे। तूं पंहिंजी रौनके महफ़िल जो कुझु ख़्याल त रख ज़ुबू हाल को ऐं तुंहिंजे अंजुमन में हुजे। उन खां आहे ग़रीबुल वतन चङो तनवीर बग़ैर दोस्त जे हैरान जो वतन में हुजे। सिंधी ॿोलीअ जो तरानो। शाल जी हीअ मिठड़ी ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली लफ़्ज़ उन्हीअ जा मोतीअ दाणा जुमिला जवाहिर जियां से बाणा तन सां भरियल आहे मुंहिंजी झोली शाल जी हीअ मिठड़ी ॿोली। अहिड़ी सुंदरता अहिड़ी मधुरता ॼण को दरिया उथली पियो आहे ॼण त छुली पई काई छोली शाल जी हीअ मिठड़ी ॿोली। सारो जग भल ज़ोर लॻाए सिंधी सघंदो कोन मिटाए हाणे मूं अख आहे खोली शाल जी हीअ मिठड़ी ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। सिज अकेलो हूंदो आहे सिज अकेलो हूंदो आहे सिज अकेलो थींदो आहे चंड अकेलो हूंदो आहे चंड अकेलो थींदो आहे। मां त न को सिज आहियां ऐं न को ई चंड आहियां हिकिड़ो निमाणो तारो आहियां मां बि सभिनि जा आहियां आम हणंदो कीन आहियां का हाम मां न अव्हां खां वधि आहियां ऐं न अव्हां खां घटि आहियां। मां त अव्हां जे ॾोही आहियां मां त अव्हां जहिड़ो ई आहियां मां त अव्हां जियां नंढड़ो आहियां मां बि अव्हां जियां आहियां निमाणो मां त अव्हां जो साथी पुराणो मां त अव्हां जो आहियां यारो अव्हां जियां ई हिकिड़ो तारो तारे लाइ किरोड़े अरबे साथी सिज जे लाइ न कोई साथी चंड जे लाइ न कोई साथी मुंहिंजे लाइ किरोड़े अरबे साथी मां त अकेलो न आहियां मां त अकेलो न आहियां। सदाई ईअं की न घबराइबो आहे खुली दिलि सां कॾहिं त ॻाल्हाइबो आहे न शोखनि सां दिलि खे को अटकाइबो आहे जे अटकाइबो आहे त पछताइबो आहे। ॿियनि जे अॻियां जीअं शर्माए जो था असांजे अॻियां ईअं न शर्माइबो आहे। सॼी उमिरि पढ़बो पियो आहे सबक़ु हिकु पन्नू इश्क जो की न उथलाइबो आहे ज़ुबां मां जॾहिं को अखर की न उकिले उन ई वक़्तु अखियुनि सां ॻाल्हाइबो आहे। अव्हां सां रुगो दिलि खे विंदराइबो आहे न खुटबो ई आहे न घाराइबो आहे।
अवां सां रुगो दिलि खे विंदराइबो आहे, न खटिबो ई आहे न हाराइबो आहे। कॾहिं दुश्मननि में बि डपु नाहे थींदो, कॾहिं दोस्तनि में बि घबराइबो आहे। तॾहिं शेर तनवीर लिखबो आहे पाणी, जॾहिं घाव दिलि ते कोई खाइबो आहे। पिंजरे मां निकिरणु घुरिजे, अञा मूंखे उॾणु घुरिजे। ॿाहिरि ख़ुशबू आहे केॾी, गुल जो रंग ॾिसणु घुरिजे। रोई रोई सोच में नेठि, अॼु मूंखे मुरकणु घुरिजे। उमिरि संभाले पेर खयमि, अॼु मूंखे तिरकणु घुरिजे। नांग रंगियो आहे मूंखे तुंहिंजी मण घुरिजे। ढर ॾे प्रीत जे धागे खे, ॻंढे न पोइ छिनणु घुरिजे। तो वटि मां जे अची न सघां, मूं वटि तोखे अचणु घुरिजे। अॼु को रंग रचणु घुरिजे, अॼु तनवीर अचणु घर घुरिजे। को पल थिए थो तनवीर सदियुनि ते बि सोभारो। आहे प्यार मिठी माखी, हूअं त हयाती मानारो। अजब त तो ताईं पहुतो, जो वरितो मूं चारो। जीवन ऊंदा ही कोठी, तुंहिंजो मुख रोशन जारो। रेज घुरनि था रत जोई, बनी बनी ॿारो ॿारो। ॻोल्हे वठिजे मिली सघई, माण्हू कोई मूं पारो। भरण असांजो कुझु अहिड़ो आहे, जिते वञूं था त रोशनी आहे। जीअण असांजो कुझु अहिड़ो आहे, जिते जियूं था ज़िंदगी आहे। हूअं त जलवनि जी हरदम तो जोत जलाए आईनूं, पंहिंजे लेखे हिकिड़ो बि किरणूं न उपाए आईनूं। सभिनि हसीननि जे अखियुनि सां अखियूं मिलाए आईनूं, जे हू शर्माइनि था ख़ुदि बि तो शर्माए आईनूं। हर कंहिंजे ओघड़ खे थो हू उन जे आॾो पेश करे, सभु कुझु आणे रखे थो, आॾो कुझु न लिकाए आईनूं। मेकअप वक़्त तो रंग रूप जो जादू लाए आईनूं, राति जो ऊंदहि में थो अंधनि जा पछताए आईनूं। ॻाल्हाइण वारे जे आॾो हरदम ही आहे गूंगो, चप बि चोरे थो पर की न सघे ॻाल्हाए आईनूं। शीश महल में हिक ॾीए सां जगमग लाए आईनूं, चमकण वारीअ शइ खे तीअं ई वधि चमकाए आईनूं। न की बेत मूं वटि न की आयतूं, रुगो प्यार ऐं प्यार जूं साहतूं। रहियासीं सॼी उमिरि मासूम तब, असां ते लॻियूं इश्क जूं तोहमतूं। न की सूरतूं ऐं न की मूरतूं, न की जलवतूं ऐं न की ख़लवतूं। असां तूर सीना अखियुनि ते रखियो, निगाहुनि खे ॾियो के ॿियूं दावतूं। अव्हां चुप करे दिलि में वेही रहियो, ऐं हर हंधि अव्हां खे सॼी दावतूं। असांजी मोहबत कंदी मोजिज़ो, न रहंदियूं उहे नफ़रतूं। बबुर जे वणनि जा असांजो जीअण, ऐं मांझा दिड़ियुनि जा संदन कामतूं। ॿेर जे वणनि जा असांजो जीअण, ऐं मांझा दिड़ियुनि जा संदन कलमतूं। चुघ गलनि में खाॾीअ में खुॿ, अखिड़ियूं कजलियूं भंभा वार। जीवन भर हिकु सुहिणो ऐं मन मोहणो चहिरो यादि रहियो। दिलि दरिया मिली मूंखे, अणहूंद जा बि अंबार मिलिया। मूंखे पंहिंजे क़िस्मत जो ही ज़ालिम चर्चो यादि रहियो। मुंदूं मोटियूं ॾींहं न मोटिया, जे तोसां घारियम इल्ताफ़। हाणी पछतायां थो मूंखे वक़्तु उहो छो यादि रहियो। असां अव्हां खां विसरी वियासीं, उन ते नाहे ताजुब को। ॻाल्हि अजब जी आहे अव्हां खे, शहर असांजो यादि रहियो। अल्ताफ़ अब्बासी, तनवीर अब्बासीअ जो मर्याद भाउ। न का हूर घुरिजे न काई परी, उहा ई खपे जा करे दिलि भरी। तजलीअ में गर्मी, तजलीअ में नूर, तजलीअ सां लेकिन पए दिलि ठरी। सरी वेई लेकिन वॾी करब सां, अव्हां खां जुदा थी घड़ी जा सरी। कॾहिं मेण बि आहे वेंदी ॼमी, कॾहिं पण बि आहे वेंदो ॻरी। ॾिठुसि तो भरे प्यार जी हिकु नज़र, ऐं तनवीर उन ई घड़ीअ पियो खरी। ॾिठुसि तो भरे प्यार जी हिकु नज़र, ऐं तनवीर उन ई घड़ीअ पियो खरी। सुकी वञनि न मतां यादि जा कमल नाज़िक, ॿ लुड़क हारे वरी अॼु पिरीअ पचार कयो। जो ज़ख़्म भरिजी न सघे उहो भली रसिजे, अखियुनि जे आब खे उन जे मथां निसार कयो। हवा ख़ुश्क फिज़ा में न आहे का सुराण, गमनि खे नशर ऐं दर्दनि खे आशिकार कयो। चङो थियो जो प्यार ज़ख़्म जा टुटी टाका, बहार नाहे त ज़ख़्मनि सां ई निखार कयो।
काल्ह तोसां जो रुसी आयुसि मां, बसि ईअं सम्झ कुसी आयुसि मां। हाणे सोचां थो त काॾे वञिजे, तुंहिंजी महफ़िल मां उथी आयुसि मां। तोॾे ईंदुसि त मां ॼाणी वाणी, भांइजा ईअं त भुली आयुसि मां। वठ वारी सभु कुझु प्यार सिवा, तो वटां जेको खणी आयुसि मां। मां त भायां थो हुयुसि तो वटि, तूं चवीं थी त वरी आयुसि मां। तो वटि आयुसि न कॾहिं ख़ाली हथ, हर दफ़े दर्द खणी आयुसि मां। लॻाए आई तूं परफ्यूम क़ीमती लेकिन, लॻाए आई तूं परफ्यूम क़ीमती लेकिन, जे गुल तो आंदा उन्हनि जी सुगंध वई ढकिजी। मूं पंहिंजो दर्द त चर्चे में ई लवाए छॾियो, मगर तूं मूंखे ॾिसी चो भला पईं रोई। अचण बि चाहीं तॾहिं बि सघीं थी की न अची, ॿुधाए प्यार खां वधि आहे कहिड़ी मजबूरी। ज़माने शोर कयो पिए मगर मूं कुझु न ॿुधो, ॿुधी त तुंहिंजे अखियुनि जी ख़ामोश ॻाल्हि ॿुधी। मूं तुंहिंजे पेर तरीअ में कई हुई कितकिताई, ऐं खन में तुंहिंजी वॾाई सॼी वई विघिरी। ॿुधायां जग खे त बदनाम थी वञी शायदि, जा ॻाल्हि मूंसां कंदी आहे तुंहिंजी ख़ामोशी। तनवीर खे वणे थी हिकु सुहिणी छोकिरी, नालो नथो वठे पर सम्झी वञो भली। सालनि खां पोइ मूंखे जो पातई गिराटड़ी, परफ्यूम ऐं पघर जी ख़ुशबू मिली वई। मेकअप खे छा थियो जो विटड़ियल लॻी पियो, मेकअप खे छा थियो जो विटड़ल लॻे पियो, कहिड़े सबबु आहे बिगड़ी कपिड़नि जी इस्त्री। सालनि खां पोइ बि ईअं ॼण आहीं तूं अॼु मिली, तनवीर सां रखी तो आहे कहिड़ी दोस्ती। सदाई ईअं की न घबराइबो आहे, खुलीअ दिलि सां कॾहिं त ॻाल्हाइबो आहे। न शोखनि सां दिलि खे को अटकाइबो आहे, जे अटकाइबो आहे त पछताइबो आहे। ॿियनि जे अॻियां जीअं शर्माइजो था, असांजे अॻियां ईअं न शर्माइबो आहे। सॼी उमिरि पढ़बो पियो आहे सबक़ हिकु, पनू इश्क जो की न उथलाइबो आहे। ज़ुबान मां जॾहिं को अखर की न उकिले, उन ई वक़्तु अखियुनि सां ॻाल्हाइबो आहे। अव्हां सां रुगो दिलि खे विंदराइबो आहे, न खटिबो ई आहे न हाराइबो आहे। कॾहिं दुश्मननि में बि डपु नाहे थींदो, कॾहिं दोस्तनि में बि घबराइबो आहे। तॾहिं शेर तनवीर लिखिबो आहे पाण ई, जॾहिं घाव दिलि ते कोई खाइबो आहे। तनवीर अब्बासीअ जूं नसरी लिखड़ियूं, मज़मून ऐं मकाला। विचोर नंबर 1, गुज़िरियल दौर जी शाइरी, माहवार, तकाज़ा, सखर, सालनामो 1957 ईस्वी। नंबर 2, सुरीलनि गीतनि जो मुहाग, टिमाही मेराण, हैदराबाद 2-1 1959 ईस्वी। मुराद अली मिर्ज़ा अख्तर सां तर्जुमो। जदीद शहर जूं सिन्फ़ूं, रोज़ाना इबरत, हैदराबाद सालगिरह नंबर, तख़लीक, बर्दो सिंधी मुतालियो, तख़लीक हैदराबाद। जदीद सिंधी शाइरी, टिमाही मेराण, हैदराबाद 2-1 1960 ईस्वी। गुलई कंडा सुराण किताबी सिलसिलो, टंडो मोहम्मद ख़ान। 7 सिंधी लोक अदब, रूहरियाण, हैदराबाद अगस्त 1963 ईस्वी। 8 अदब ऐं इफ़ादियत, रूहरियाण, हैदराबाद दिसंबर 1963 ईस्वी। 9 सिंधी अदब जा 20 साल नई ज़िंदगी, कराची जनवरी 1968 ईस्वी। 10 सचल साईं, रूहरियाण, हैदराबाद फरवरी 1968 ईस्वी। 11 बरातियूं 2 ॾींहं, रोज़ाना हिलाल पाकिस्तान, हैदराबाद 1 जून 1970 ईस्वी। 12 सिंधी ॿोलीअ जो मसइलो, रोज़ाना हिलाल पाकिस्तान, हैदराबाद 24-25 अक्टूबर 1970 ईस्वी। 13 रूहरियाण, रोज़ाना हिलाल पाकिस्तान, कराची 19 सेप्टेम्बर 1972 ईस्वी। 14 धरतीअ जी ख़ुशबू 19 सेप्टेम्बर 1972 ईस्वी। 15 सिंधी लपी 19 सेप्टेम्बर 1972 ईस्वी। 16 ॿोली ऐं वतन 24 अक्टूबर 1972 ईस्वी। 17 सिंधालाजी जे बारे में 19 डिसंबर 1972 ईस्वी। 18 मेला ऐं अदबी कॉन्फ्रेंसूं 24 अक्टूबर 9 जनवरी 1973 ईस्वी। 19 इनामी तरक़ी पसंद, रोज़ाना हिलाल पाकिस्तान, कराची 6 फरवरी 1973 ईस्वी। 20 सिंधी ॿोलीअ जो बिल, रोज़ाना हिलाल पाकिस्तान 23 जनवरी 1973 ईस्वी। 21 वाई बी विसार,
रोज़ाना हिलाल पाकिस्तान 13 फरवरी 1973 ईस्वी। 22 पाकिस्तानी कल्चर रोज़ाना हिलाल पाकिस्तान 27 फरवरी 1973 ईस्वी। 23 ख़ासि स्कूल ऐं सिंधी ॿार रोज़ाना हिलाल पाकिस्तान 1973 ईस्वी। 24 धारिया लफ़्ज़ ऐं सिंधी उचार रोज़ाना हिलाल पाकिस्तान 1973 ईस्वी। 25 इज़हार जी आज़ादी रोज़ाना हिलाल पाकिस्तान 1973 ईस्वी। 26 असांजा सूरमा ऐं उन्हनि जा यादगार हफ़्तेवार बरसाति कराची 19 अप्रैल 1973 ईस्वी। 27 सिंधी नाला इस्लामी नाला ऐं गैर इस्लामी नाला हफ़्तेवार बरसाति कराची 1973 ईस्वी। 28 1 यूनिट रोड तहरीक ऐं सिंधी अदब हफ़्तेवार बरसाति कराची 1973 ईस्वी। 29 सिंधी ॿोलीअ खे ललकार माहवार मली डाइजेस्ट हैदराबाद 1973 ईस्वी। 30 वॾेरे क्लास जो पहिरियों लेखक माहवार सोणी हैदराबाद नसीम खल नंबर 1974 ईस्वी। 31 से ॾींहं हुया लतीफ़ मखज़न हैदराबाद 1975 76 ईस्वी। 32 मूं से ॾिठा माउ सिमाही मेहरान हैदराबाद 4 1976 ईस्वी। 33 सिंधी शाइरी सिंध सदियुनि खां सेमिनार जेकबाबाद 1976 ईस्वी। 34 जापानी हाईकोर्ट रिमाई मेहरान हैदराबाद 2 1 1977 ईस्वी। 35 कुझु यादूं मोहन जो दड़ो मखज़न लाड़काणो 1978 79 ईस्वी। ॾाॾो शाह जावेद खैरपुर 1980 ईस्वी। 37 आज़ाद नज़म टिमाही मेहरान हैदराबाद। 38 सचल सरमस्त जो सिंधी ऐं सिराइकी शाइरनि ते असर सचल नेशनल सेमिनार खैरपुर 1982 ईस्वी। 39 सचल सरमस्त ऐं अरूज़ी शाइरी सचल नेशनल सेमिनार खैरपुर 1983 ईस्वी। 40 आज़ादीअ खां पोइ सिंधी शाइरी सिंधाला जी सेमिनार हैदराबाद 1984 ईस्वी। 41 मासो मिलई माल। 42 हाइको वधीक अभ्यास किताब तिरविरा। नंबर 2 तकरीरूं सिंधी शाइरनि सिंधी शाइरी ऐं नवां तजुर्बा रेडियो पाकिस्तान हैदराबाद 29 जुलाई 1963 ईस्वी। नंबर 2 सिंधी ज़ुबान ते सियासत जो असर रोज़ाना इबरत हैदराबाद 12 अप्रैल 1963 ईस्वी। नंबर 3 सिंध जी नई शाइरी रोज़ाना इबरत हैदराबाद 12 मई 1963 ईस्वी। नंबर 4 माठ कयां तां मुशरिक थियां रोज़ाना इबरत हैदराबाद 18 जनवरी 1965 ईस्वी। 5 अखियूं आलियूं ऊचा घाट रोज़ाना इबरत हैदराबाद 10 अप्रैल 1966 ईस्वी। 6 सिंधी अदीबनि जा मसइला टिमाही मेहरान हैदराबाद 6 1 1973 ईस्वी। 7 अदब ऐं साइंस टिमाही मेहरान हैदराबाद। उर्दू लोक गीतों में वतन दोस्ती रेडियो पाकिस्तान हैदराबाद 29 जुलाई 1963 ईस्वी। 9 सिंधी लोक कहानियों में औरत रेडियो पाकिस्तान हैदराबाद 1968 ईस्वी। सचल सरमस्त रेडियो पाकिस्तान हैदराबाद 1978 ईस्वी। 3 पैगाम। 11 सिंधी अदबी संगत किताब संगत हिकु तहरीक कराची 1967 ईस्वी। नंबर 12 जशन सिंध हैदराबाद 2 फरवरी 1980 ईस्वी। 13 छोटकारे जो ॾींहुं खैरपुर 1 जुलाई 1980 ईस्वी। 4 महाग अखियूं मेघमलार बरदे सिंधीअ जो शहरी मजमूओ 1961 ईस्वी। प्रीत पुराणी रीत निराली सुंदरी उत्तम चंदाणी पाकिस्तान छापो 1963 ईस्वी। नंबर 3 फताह मलिक जो शहरी मजमूओ कंवल पाड़ू पाताल 1975 ईस्वी। बाराणा ॿोल इंस्टीट्यूट ऑफ सिंधालाजी हैदराबाद 1975 ईस्वी। 5 अयाज़ गुल जो शहरी मजमूओ सोचूं सुरा गुल 1979 ईस्वी। 6 यूसुफ शाहीन जो शहरी मजमूओ अंदर में उहा थियो 1979 ईस्वी। 7 मोहम्मद अली हदाद सचल सरमस्त जो बिब्लोग्राफी 1982 ईस्वी। 8 निज़ामुद्दीन ज़ाहिर जो शहरी मजमूओ वण वण तुंहिंजो वास 1982 ईस्वी। 9 अली मोहम्मद फ़कीर टालपुर जो शहरी मजमूओ रतन अनमोल 1982 ईस्वी। 10 ताजल बेवस जो शहरी मजमूओ जॾहिं भोई बणी 1982 ईस्वी। 11 डॉक्टर अब्दुल करीम संदीले जी सचल लुगात 1983 ईस्वी। 12 पशपा वल्फ जो शहरी मजमूओ दरिया खां ॿाहिरि 1985 ईस्वी। रशीद भट्टीअ जे अफ़साननि जो मजमूओ देस सुतो दिल वारा जाॻिया 1985 ईस्वी। 13 ताज बलोच जो शहरी मजमूओ ख़ुशबू जो ज़हर
1985 ईस्वी। 5 तबसरा, प्यार ऐं पैसो आंचल टिमाही मेहराण हैदराबाद 4/6/1995 ईस्वी। 2 चंचल मुखड़ियूं गोवर्धन महबूबाणी टिमाही मेहराण हैदराबाद 4/1956 ईस्वी। 3 तन ऐं तंदुरुस्ती डॉक्टर अली अहमद टिमाही मेहराण 4 लातियूं गोवर्धन मोबाणी टिमाही मेहराण 1/2/1959 ईस्वी। 5 मुरझायल गुल गोवर्धन महबूबाणी टिमाही मेहराण हैदराबाद 4/1959 ईस्वी। 6 ॿियो कदम इदारा अदब नौ हैदराबाद टिमाही मेहराण 4/1962 ईस्वी। 7 असांजा शेर ही सादा अब्दुल गफूर आबिद नई ज़िंदगी कराची जुलाई अगस्त 1975 ईस्वी। 8 काज़ी कादर जो कलाम हीरो ठक्कर टिमाही मेहराण हैदराबाद 4/1978 ईस्वी। 9 हू ॾोथी हू ॾींहं पीर असामुद्दीन राशिदी 1980 ईस्वी। 10 तंद कटारो कंद इनायत बलोच सोविनियर 1981 ईस्वी। 6 अफ़साना 1 वनडे खां ईमान पाए हफ़्तेवार वतन हैदराबाद 1955 ईस्वी। लोई टिमाही मेहराण हैदराबाद 1/1956 ईस्वी। डायरी जा कुछ वर्क माहवार सोनी हैदराबाद मार्च 1980 ईस्वी। 8 इंटरव्यू सिंधी। 1 सिंधी धरतीअ जा दानिश्वर 4 हफ़्तेवार बरसात कराची 1974 ईस्वी। 2 उबारा अंबी रजा माहवार सोजरो कराची अप्रैल 1974 ईस्वी। 3 सिंध जे मशहूर मारूफ़ चांडका मखज़न लाड़काणो 1978 ईस्वी। 4 हर माण्हू मोतीअ दाणो हिलाल पाकिस्तान मैगज़ीन कराची अगस्त 1983 ईस्वी। 5 इंटरव्यू विनस चांडका कॉलेज मखज़न लाड़काणो 1984 ईस्वी। 6 लफ़्ज़ था ॻाल्हाइनि तारिक अशरफ आरसी 4 हैदराबाद 1984 ईस्वी। उर्दू एक वादी मेहरान की बुलंद पाया मिडवीक रोज़ाना जंग कराची 23 मार्च 1983 ईस्वी। 8 अंग्रेज़ी मज़मून सिंधी पोइट्री आफ्टर इंडिपेंडेंस 1975 ईस्वी। सिंधी पोइट्री थ्रू द सेंचुरीज़ सेमिनार सिंध थ्रू द सेंचुरीज़ कराची 1975 ईस्वी। नंबर 3 इमेजिज़ इन द पोइट्री ऑफ शाह अब्दुल लतीफ़ डेली डॉन कराची। नंबर 4 आबदा परवीन अ वंडरिंग वॉइस सोविनियर ऑफ सिगा कराची 1982 ईस्वी। पछाड़ का लफ़्ज़ त दोस्तो डॉक्टर तनवीर अब्बासीअ जी ज़िंदगी ऐं फ़न बाबति सहेड़ियल इहा एंथोलॉजी कुझु ॾेई वेंदासीं यकीनन अणपूरी आहे। हिन किताब में शामिल मज़मूननि लेखन खां सवाइ संदसि शख़्सियत ऐं लिखणनि बाबति ॿियो बि घणो कुझु लिखियो वियो आहे जेको बि काफ़ी बहितर ऐं मयारी आहे, पर सभ जो सभु मवादु ॾियण बि मुमकिन न हो। बहरहाल शामिल इशात लेखन मकालनि ऐं ख़ाकनि मां तनवीर अब्बासीअ जी ज़िंदगी ऐं संदसि फ़न बाबति सभु कुझु ज़ाहिर थी थो पई बीहे ऐं उहा मुंहिंजी दावा कोन्हे पर मुंहिंजो अंदाज़ो आहे। साॻी ॻाल्हि तनवीर जे लिखणनि ऐं शाइरीअ जी चूंड बाबति बि चई सघिजे थी। हिन किताब जी छपाईअ जे सिलसिले में आउं सिंधी अदबी बोर्ड जे लाइक़ु सेक्रेटरी मोहतरम अल अॾिते विघे जो दिलि जे गहराइनि सां थोराइतो आहियां, जंहिं रुॻो हिन किताब जी छपाईअ में ज़ाती दिलचस्पी वरिती पर मूंखे कम जी जल्दी उकला लाइ हिमथायो बि। संदसि महिरबानी न मञणु सरासर ज़्यादती थींदी। मवाद गॾु करण जे सिलसिले में जनाब नफ़ीस अहमद नाशाद ऐं पंहिंजे नौजवान दोस्त रहमत सूमरे जो बि थोराइतो आहियां, जन कुझु मवाद हथ करे ॾिनूं ऐं हिन किताब जी टाइटल जे सिलसिले में अज़ीज़म मोर सागर जी महिनत जो बि थोराइतो आहियां, जंहिं मुंहिंजी हुजत ते टाइटल ठाहियो। किताब जी छपाईअ जे सिलसिले में सिंधी अदबी बोर्ड पब्लिकेशन ऑफिसर मोहतरम सिकंदर अली शाह, मोहम्मद रफ़ीक जमाली ऐं मिर्ज़ा दुबैर जो बि तहे दिलि सां थोराइतो आहियां। यूसुफ सिंधी 31 मार्च 2012 ईस्वी। किताब पूरो थियो। किताब कीअं लॻो, बल्कि मुंहिंजी ऑडियो कीअं लॻी, अव्हां जी राय जो मुंतज़िर रहंदुसि। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वरी हिकु ॿिए किताब सां अव्हां सां गॾु।